अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन आई नेशनल पार्टी जे अॻवान साईं ताज मरी के वचन में मां सां ताज मरी साहब मजबूर जिए हायानी को नूर ओहे अंदर सुबह शाम जिए सिंध जिए सिंध। साथियों, हैदर बख्शतोई जे इहो बैत जेको आहे इएं चओ त हुनजी सॼी सियासत जो जेको आहे डर जेको आहे सो हैदर बख्शतोई जो इहो बैत आहे। कामरेड जतोई ते तफ़सीली काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे। आऊं हिकिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं अव्हां जे अॻियां रखणु चाहींदुसि। हैदर भाई जतोई हिकु ई वक़्तु हारी ऐं कोहिरत अॻवान हुयो, साॻिए वक़्तु क़ौमी तहरीक जो बि हीरो हुयो जो जीएसएन जो नारो ॾिनई। जीएसएन जो नारो कामरेड हैदर भाई जतोई जो आहे। जीएसएन मुंहिंजी बैत पढ़ियो जीएसएन जीएसएन उहो हैदर भाई जतोई जो शहर हुयो, उन खां पोइ जीएसएन जो नारो आहे। त क़ौमी हवाले सां लॻो जीएसएन जो नारो हणण न, पर कामरेड हैदर भाई जतोई वन्यूनट ख़िलाफ़ जदोजहद हुजे, कराची के सिंध का धार करण वाली तहरीक हुजे, उन्हनि सभिनी तहरीकुनि में सर्वाणी वारो किरदारु हैदर भाई जतोई जो न रुगो एतिरो, पर हिन मुल्क में जॾहिं फौजी राजनि जो शुरूआत थी, अयूब खान मार्शल आई त उन खे बि हैदर भाई जतोई चैलेंज कयो ऐं उन जे ख़िलाफ़ बेक़ाइदा मज़ाहमत कई। हैदर भाई जतोई इन सां गॾु जॾहिं जस्टिस मुनीर गैर कानूनी तौर जेका असेंबली के टोलियो वियो हुयो, उन जे हक़ में जॾहिं फ़ैसिलो ॾिनो त हैदर भाई जतोई जस्टिस ऑफ जस्टिस जेको आहे सो जे नाले सां पम्फलेट लिखी ऐं उहो उन ही जेको अदालती निज़ाम आहे उन खे चैलेंज कयो। त हैदर भाई जतोई खे जेकॾहिं ॾिसणो आहे त हू हिकु ई वक़्तु क़ौमी अॻवान आहे, साॻिए वक़्तु तबक़ाती अॻवान आहे, साॻिए वक़्तु जमहूरी अॻवान आहे, साॻिए वक़्तु जेका आहे सा हिते इंसाफ़ लाइ जिदोजहद कंदड़ जेको आहे अॻवान आहे। त हैदर भाई जतोई घण पासा जी जेका आहे सा शख़्सियत हुई। हाणे आऊं थोरो ॿियो बि अव्हां सां ज़िक्र करणु घुरां थो। असांजे मुक़ररनि सभिनी इन ते खोड़ ॻाल्हायो आहे, पर हिकिड़ो इशू अॼु असांजो हाली कहिड़ी हालत में आहे, अॼु असांजो मज़दूर कहिड़ी हालत में आहे। हारी जेको आहे असांजो ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। ऐं को मिसाल तव्हांखे ॾियां, उहो त हारी आहे। हींअर ताज़ो मूं जेका आहे सा सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी ऐं हिकिड़े त हुते सर्वे ताईं चओ या जेका आहे असांजी ॼाण हासिलु कई। जेको तव्हांजो घोटकी ज़िलो आहे, उन घोटकी ज़िलो में हाली त परे रहियो जेको नंढो आबादगार आहे, उहो नंढो आबादगार बि पंहिंजे फसल जो अठों हिसो, जंहिंखे अठो बि जो लफ़्ज़ ॿुधिजे थो कहिजे थो, उहो अठों हिसो उन्हनि खे जेके वॾनि जागीरदारनि खे ऐं जेका आहे सरदारनि खे ॾिए थो। त हारी त पंहिंजी जाइ ते जेका आहे सा जेको ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारे थो, पर हिते जेका आहे सा हिन रियासत में उहे जेके नंढा आबादगार आहिनि उहे अठो छा आहे, ग़ुलामी आहे न। त जेका आहे सा असीं हिते तुंहिंजे इलाइक़े में जेका आहे सा ॿनी था पोखियूं, इन जे करे ही जेका आहे सा तोखे उनजो हिसो ॾियूं था त असांजो तहफ़ुज़ कंदे। कहिड़े दौर में बीठा आहियूं। मज़दूर जे हवाले सां जॾहिं असीं ॻाल्हायूं था त मूंखे मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि जेका जीअं अठो बि मुंहिंजे लाइ सफ़ा न हुई, जेका चयां हींअर 73 सालनि जो आहियां या 16 सालनि जी उमिरि खां हारनि मज़दूरनि में कमु कंदड़ लॻो आहियां, पर मूंखे 73 सालनि खां पोइ ख़बर पई आहे त अठो बि नाले सां बि हिकिड़ो जेको आहे ईअं ई जेका आहे जेको खजीअ जो मज़दूर आहे, खजीअ वारे इलाइक़े में खजी जॾहिं लहे थी उन वक़्तु खजीअ जो मज़दूर जेको आहे सो 18 कलाक कमु करे थो। सुबुह जो 6 बजे चढ़े थो ऐं पोइ जेसि ताईं खजी जेका आहे सा
पटींदो रहे या हुनखे जेका आहे कढींदो रहे, पोइ उन लाइ राति जो 12 थियनि तो ताईं कमु कंदो ऐं हुनखे मज़ूरी घणी ॾींदे 700 रुपया। अहिड़े दौर में था गुज़रूं। क़ौमी हवाले सां असां इन दौर में था गुज़रूं त रोज़ जेके असां इहो ॿुधूं था त हाणे धरतीअ खे टुकुर टुकुर करे नंढा नंढा जेका यूनिट ठाहींदो। जीअं असांजे दोस्त सिराज चयो हिननि तजुर्बो कयो हो न त जेका आहे वन यूनिट ठाहींदासीं त वॾी जेका आहे तब्दीली ईंदी। ईअं हिकिड़े नए तजुर्बे जी ॻाल्हि था कनि त जेकॾहिं सूबा नंढा हूंदा त तरक़ी ईंदी, पर असांखे यकीन आहे त वन यूनिट ते बि हुननि शिकस्त खाधी ऐं हाणे इन मामले ते बि हुननि खे शिकस्त मिलंदी। ऐं ईअं ई जेकॾहिं ॾिसूं था त सूरत हाल जेका आहे इहा आहे असां वटि जेका आहे सा त औरतूं न्याणियूं जेकॾहिं पंहिंजे पसंदि जी शादी करे त ॻोठ जा ॻोठ साड़े था छॾीनि। कारोबारी त आम जेको आहे सो आहे। हाणे इन सॼी जेका आहे सा जेको सिनेरियो आहे उन सां गॾोगॾु जेका दुनिया जो जेको आहे वरी वॾेरो आहे अमेरिका, उहो ईरान ते दुनिया ते जेका आहे सा कब्ज़ा करण वेनेज़ुएला ते कब्ज़ा करण वारी जेका वेड़ आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे इहा जेको असांखे उत्साह थो मिले त हुननि खे जेका आहे सा शिकस्त मिली आहे ईरान में बि ऐं हर जॻह ते शिकस्त मिलंदी। अमेरिका खे गोॾा फोड़ना पवंदा। इहो इहा बि असांखे यकीन आहे त ज़रूर हिते जेका आहे सा इहो हाणे मूं जीअं ॻाल्हि कई आउं इहो सम्झां थो जेका अॼु तव्हां ॻाल्हि कई उन सां जेका असां सहमत आहियां त अकेले अकेले न वही सघंदासीं। हाणे असांखे क़ौमी तबक़ाती जमहूरी ऐं जेका आहे सा इंसाफ़ भरे समाज जे लाइ गॾियल जदोजहद करणी पवंदी ऐं गॾियल फोर्सिस उहे पंहिंजा पाण खे जोड़णो पवंदो। जोड़े मुक़ाबिलो करे सघंदासीं, अकेले अकेले शहरी मुक़ाबिलो न करे सघंदासीं। इन खां समाज खां हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे सा अवां सां कंदो हलां त उहो क़ौमी आज़ादी हुजे, जमहूरी आज़ादी हुजे या का बि आज़ादी हुजे, जेसि ताईं ही हारी हुन में शामिल न हूंदो, जेसि ताईं औरत शामिल न हूंदी, जॾहिं मुल्क जी आबादी जो अक्सरती हिसो शामिल न हुजे जदोजहद में, तव्हां जदोजहद कीअं कामयाब थींदी। हिकिड़ी एतिरी साईं शायदि तव्हांखे जेका आहे ॻाल्हि तव्हांजे ज़हन में न हुई, जेका हारी कमेटी या हारी एसोसिएशन 30 में कई आहे, उन 30 खां 27 खां वठी हारिन में कमु हलंदड़ हुयो। ऐं कामरेड अब्दुल कादिर एम खान जेको आहे, कामरेड अब्दुल कादिर खोखर जंहिंखे कामरेड अब्दुल कादिर एम खान सॾो, उहो उन जो लीडर हो। इन जेका हारी एसोसिएशन ठही उन में जेको हारी लीडर हुयो या हारी जेका आहे रहनुमा हुयो सो कामरेड जेका आहे सा हुयो अब्दुल कादिर एम खान, जेको पोइ कामरेड हैदर भाई जतोईअ सां बि कॾहिं सदर कॾहिं सेक्रेटरी तौर जेका आहे सा हलियो। पर इहा ज़रूर ॻाल्हि आहे जेका आउं चवंदुसि त हैदर भाई जतोई जे अचण खां पोइ कामयाबियूं जेके मिलियूं, अधु बटाई जी तहरीक जी कामयाबी पोइ मिली, टेनन शेख पोइ ठहियो ऐं ईअं जेका आहे सा 1 मिनट पोइ टुटो। त इहे जेके आहिनि से उहे हैदर भाई जतोई जी कामयाबी जा जेके आहिनि से उञाण आहिनि, उहा जेका आहे अचीवमेंट्स आहे। अवां दोस्तनि जी महिरबानी।